मुझे अर्जुन वाला है अमीर सिंध ऐं गरीब मां पंहिंजी तकलीफ़ जी शुरूआत हिन शेर सां कंदुसि। हिन माग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आहे, हिन माग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आहे, कमकार जी क़यादत माण्हुनि जे हथ में आहे। माण्हू अञा हितां जा माण्हू न थी सघिया पर क़ादिर त सौंपी कुदरत माण्हुनि जे हथ में आहे। रिस्पेक्टेड सर, सिंध धरती वो खितो है जिते समुद्री बंदरगाह, जिते हज़ार बरवेनी जो गाड़ी, जिते तेल गैस कोयलो ऐं ॿियनि मदरसनि जा भंडार आहिनि, जिते दुनिया जो बेहतरीन नेरी निज़ाम, जिते दुनिया जो ॿियो नंबर शहर कराची आहे। पंहिंजी बिजली पंहिंजी गैस पंहिंजी मदनी मसला हूंदे बि सिंध जा हुक्मरान हर वक़्तु वफ़ाक़ जे अॻियां हथ टंगियो बीठा आहिनि। न सिर्फ़ पाण पे बल्कि सिंध जे अवाम खे हथ टंगणु सेखारियो आहे। कॾहिं वतन कार त कॾहिं पाकिस्तान कार त कॾहिं बिजनेस इनकम सपोर्ट कार, उन्हनि ॿिन्हिनि जहिड़ी शर्मनाक आदत विझी रहिया आहिनि। रिस्पेक्टेड सर, पर अहिड़ी क़ौम तारीख़ में कीअं ज़िंदा रहंदी जेका मज़हब इस्लाम या मसहब जे नाले ते कन झुकाए सुवाल करे, पोइ बाद में उन्हनि जो अंजाम बाज़ार में विकिणंदड़ गुॾे या आंधी जो थिए जंहिंजी क़ीमत सिर्फ़ चंद टका थिए। मुंहिंजी अॼुकल्ह सभा जी सिंध खे भोतार हुकुमरान पीर अमीर हिन हालत ते पहुचायो आहे। रिस्पेक्टेड सर, ही जो असांजी सभा जी सिंध वफ़ाक़ जो नातो ॿारई आहे, हू जो चईंदे हू जो क़ाइदो हुयो हू जो क़ाइदा हुयो जे मज़बूत वफ़ाक़ हुयो, हू जो चईनी सुखनि जी ज़ंजीर हुई जेका वफ़ाक़ बि बचाए। ही जो असांजा भोतार खपे जा नारा लॻा रहिया आहिनि। जनाब आला, मूं सोचो त हिन मुल्क त असांजी धरती खे नवाज़े छॾियो हूंदो, असांजी धरती त तब्दील थी वेंदी। मूं सोचो त घरां निकिरां ऐं ॾिसां त सही त सिंध कहिड़ियूं कहिड़ियूं तरक़ीअ जूं तारीख़ूं मंज़ूर कयूं। अफ़सोस 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 तो मूं छा ॾिठो, किथे लोड शेडिंग जा आज़ाद ॾिठा त किथे मिठे पाणी जी खोड़ ॾिठी, त किथे अटो अणलब ॾिठो, त किथे बुख में मरंदड़ मासूम ॿार हुननि जूं दायूं ॿुधियूं, त किथे प्रेस क्लब ते ॿार विकिणण जा होका ॿुधा, त किथे बेरोज़गार नौजवाननि खे ख़ुदकशी कंदे ॾिठो, त किथे वज़ीरनि पीरनि मुशीरनि जे बदन ते लखनि जा वेस ॾिठा, त किथे उघाड़ा बदन ॾिठा, त किथे धारियुनि लाइ पुष्पाराबाद ऐं बेराटाउन जहिड़ा मनसूबा ॾिठा, त किथे बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठण लाइ कतारूं, उन्हनि कतार में मॉल ॿार ऐं औरतूं ॾिठियूं। उहे सभई हालात ॾिसंदे लफ़्ज़ बेअख़्तियार टली अचनि था। हिते पल पल के ई पाप थियनि, हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर। हिते पल पल के ई पाप थियनि, हिते पाप नगर जी ॻाल्हि न कर। हिते सोच मथे तो साह मुंहिंजे ऐं लोच सिंधो जो दम घुरिजे। हिते ॾाढो आहे ॾाढ न बर, हिते ॾाढो आहे ॾाढ न बर, हिते कंहिं वटि न आहे नींव नज़र। हिते रोज़ थियनि था की सघे, हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर, हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर। रिस्पेक्टेड सर, छा तव्हां मां कोई चई सघे थो त इहो भिटाई सिंध आहे, जिते न मस्जिद महफ़ूज़ न मंदिर महफ़ूज़, न जिते ज़िंदा माण्हू महफ़ूज़ न माण्हू खां पोइ लाश महफ़ूज़। छा ही बदतरीन गुलामी न आहे, छा हिन देश ऐं धरती ऐं सिंध जे गुलामी निशानी न आहे? मां तव्हां खां पुछां थो, मां पंहिंजे पाण खां पुछां थो, मां हिते वेठल हर हिक खां पुछां थो, छा हिन देश जी गुलामी न आहे? छा ही सच्चे सामे बुखारी जी सिंध आहे? छा ही अयाज़ बेदल जी सिंध आहे? छा ही सतन सुरमन जी सिंध आहे? न, हरगिज़ न। असांखे पंहिंजो विञायल माग हासिल करणो पवंदो, गुलामी जा कारा ककर हटाइणा पवंदा, आज़ाद देश आज़ाद सिंध आज़ाद वतन हासिल करणो पवंदो। मां पंहिंजी जाइ हिन शहर सां वठंदुसि। चंड खारे हेठां की न लिकंदो कॾहिं, चंड खारे हेठां की न लिकंदो कॾहिं, न आहे तूफ़ान में ॾियो ॿरंदो कॾहिं। केरु पाबंद कंदो मुंहिंजे हिन शौर खे, मां नथो मञा मां नथो मञा। कुड़े दस्तूर खे बेतके थो रखे, कुड़े दस्तूर खे बेतके थो रखे, मां नथो मञा मां नथो